अॼु जो असांजो वीडियो ऐं लेसन जेको आहे उहो सिंटेक्स बोर्ड जाम शुरू जो क्लास 4 माई इंग्लिश बुक जंहिंजो यूनिट नंबर 1 आहे। इनखे असां अॼु पढ़ंदासीं ऐं मुंहिंजी पढ़ाइण जो मक़सदु इहो हूंदो आहे त असां हिकु तीर सां ॿ शिकार कंदासीं। हिकु तीर सां ॿ शिकार मतिलबु त असां सेंटेंस पढ़ंदासीं ऐं सेंटेंस में जेका बि ग्रामेटिकल अचे पई पार्ट्स ऑफ स्पीच सां जेको वर्ड वाबस्ता आहे उनखे बि असां पढ़ंदासीं त जीअं असांजी ग्रामर बि पकी थिए ऐं उन सां गॾोगॾु असांखे नवां जेके वर्ड आहिनि उनजी मीनिंग बि अचे। ऐं ॿारनि खे बि कोशिशि करियो चौथे ऐं 5वीं क्लास वारे ॿार खे ग्रामर पढ़ायो सम्झायो त वधीक बहितरु आहे। ॿार नंढे हूंदे खां ई सम्झ में अचे त तमामु बहितरु आहे। सो अचो हलूं था असीं पंहिंजे यूनिट जी तरफ़। सो हेल्थ एंड क्लीन लैंड्स, हेल्थ एंड क्लीन लैंड्स यानी सिहत ऐं सफ़ाई। सिहत नाउन आहे, एंड कंजक्शन आहे, कार्डिनेट कंजक्शन आहे, क्लीन लैंड्स यानी ॿ नाउननि खे एंड ॻंढे वियो। ठीकु आहे, ॿ सिफ़तूं ॿ मक़सद कंहिं बि शइ खे जेको शइ ॻंढे कंजक्शन आहे। कंजक्शन जा टाइप्स आहिनि त ब्रेक वर्ब, इहो भॼी सघे थो ख़्याल सां, बी केयरफुल इट माइट ब्रेक, इहो भॼी सघे थो ख़्याल सां। ज़ाहिद चवे पियो हेयर यू आर, अचे ई वठो। हेयर एडवर्ब आहे, यू प्रोनाउन, आर स्टेट बि ॾेखारे। हेयर यू आर अचे ई वठो। नाउ, हाणे नाउ तव्हांखे हिते मूं पढ़ायो एडवर्ब आहे, हिते बि एडवर्ब आहे। व्हाट शुड आई डू, इंटीरोगेटिव प्रोनाउन। शुड मॉडल वर्ब आहे, आई प्रोनाउन, डू वर्ब। हाणे मूंखे छा करणु घुरिजे, शुड जेको आहे उहो हिकिड़ो माना एडवाइस लाइ बि चवे त मूंखे छा करणु घुरिजे। ठीकु आहे, यू शुड रिस्पेक्ट योर पेरेंट्स, तोखे पंहिंजे वालिदेन जी इज़त करणु खपे। शुड जेको आहे उहो हमेशह छा लाइ यूज़ थींदो आहे त जेकी एडवाइस हूंदी आहे कंहिंखे या असीं कंहिंखे माना हिकिड़ो रिस्पेक्ट जे तौरु ॿुधायूं त उन लाइ शुड यूज़ थींदो आहे। सो अचो अॻियां हलूं। रज़ा, अच्छा हीअ जेको ज़ाहिद रज़ा इहे सभु नाउन आहिनि पर कहिड़ा प्रॉपर नाउन आहिनि। रज़ा चओ त पुट इट ऑन दी स्टोव, हिनखे चुल्हे ते रखो। द एग विल बी रेडी, बेदो तमामु जल्द तयारु थी वेंदो। विल, द एग विल बी रेडी, इहो फ्यूचर इंडेफिनिट टेंस जी बि ॻाल्हि करे त फ्यूचर में तयारु थी वेंदो। इन अबाउट 10 मिनट्स, इन अबाउट 10 मिनट्स, अबाउट यानी लॻभॻि हिकिड़ो अंदाज़ो आहे। ऐं 10 जेको आहे न्यूमेरिकल एडजेक्टिव आहे, मिनट्स जेको आहे उहो नाउन आहे पर कहिड़ो प्लूरल, ॻणे नथो सघिजे। ज़ाहिद, दैट वाज़ वेरी ईज़ी, इहो तमामु आसान आहे। डेट तव्हांखे ख़बर आहे, दिस डेट दीज़ दोस, डेट वाज़ वेरी ईज़ी, इहो तमामु आसान आहे। यानी इहो ठाहिणु, की छा ठाहिणु, बेदो ठाहिणु। डेट इशारो पियो करे, इहो ठाहिणु तमामु आसान हो। डेट वाज़ जेको हेल्पिंग वर्ब आहे, पास्ट इंडेफिनिट टेंस जो। सो डेट वाज़ पास्ट जो, डेट वाज़ वेरी ईज़ी, इहो तमामु आसान आहे ज़ाहिद। त उमेदु आहे त अॼु जो लेसन जेको हो उहो तव्हांखे सुठो लॻो हूंदो विथ ग्रामर। त मुंहिंजी रिक्वेस्ट आहे त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करियो ऐं शेयर कयो। थैंक यू, अल्लाह हाफ़िज़।